छा चाहियो? डीएसपी साहब मूंखे ॾांहुं त न घुरिजनि। जॾहिं मूसा ख़ान ॾांहुं कोहाए छॾिया तुर खे बख़्शनि। जंहिं सॼी ज़िंदगी असांखे बदिरायो हुजे, अॼु मां हुनखे लाक़ब जे पोयां ॾिसण थो चाहियां। जॾहिं डीएसपी साहब अञा बि तव्हां मूसा ख़ान खे ठर ॾिनी त हितां जो माहौल वरी बिगड़ी वेंदो, जंहिंजा ज़िम्मेवार डीएसपी साहब तव्हां पाण। जमात मूसा खान सुकून जी निंड कीअं थो करे? छो बाबा, छा थियो? अम्मा, हितां निकिरण ॾाढो मुश्किल आहे। मुश्किल आहे? छो त मूसा खान जा माण्हू ॿाहिरियां बीठा आहिनि। बाबा, वरी भी कोशिश कर। कोशिश अजाई आहे, हितां जल्दी वापसि हल। जेकॾहिं मूसा खान जी अखि खुली ऐं असांखे ॾिसी वरितई त? बाबा, तू वरी भी जांच कर। अम्मा, छा जांच कयां? माण्हू ॿाहिरि फिरनि पिया था। कुछ देर इंतजार कयूं था, मतां वञी आराम कन। जेकॾहिं हू आराम करण वेंदा त उन्हनि जूं टंगूं मूसा खान न भञी छॾींदो। पोइ त बाबा सुबुह ॿिन्ही जी ॻिच में फाउ पवंदो। अम्मा, तू कोशिश कजांइ शहर न वञण जी, को बहानो कजांइ। बाबा, हाणे को भी बहानो न हलंदो। ज़ीनत जेके मूसा जा कन भरिया आहिनि न, मूसा मूंखे सुभाणे कहिड़ी भी हालत में मुआइने जे लाइ वठी वेंदो। ऐं जॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थी त ॿिन्ही खे वापसि अची गोली हणंदो, गोली। ऐं ईअं सम्झ त असांजी ज़िंदगीअ जी हीअ आख़िरी राति आहे, आख़िरी। हल अम्मा, हली कमरे में दुआ जा के हथड़ा खणो, मन रब सां सणाई करे। बाक़ी जेके ॻाल्हियूं करी थी, हाणे बचण जो को भी आसरो कोन्हे। अलाए छो सालू जे भाग खे ज़ंग लॻी विया आहिनि, ज़ंग लॻी विया।
वो तो सोनी सच चए तू मुझे मथो वज़ीफ़ा थी पढ़े न मां हो न छा पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे तस्बीह थमे थी फूकूं लॻियूं आहिनि अञा बि चए थी न सही सही ॿुधाए छा अथई दिलि में ऐं इहे शुक्र आहे छा जान इहो ई त अल्लाह साईं तोखे मान ॾे इज़त ॾे मर्तबो ॾे हेॾे तूं मुंहिंजी एॾी सॼण कॾहिं कोन थी आहीं इहा ई दिलि में दुआ घुरी रही हुयमि त अल्लाह साईं तोखे सब्र बि ॾे ऐं अकुल बि ॾे अड़े ॾे ॻाल्हाए छा थी मां बेअकुल आहियां जे अकुल वारो हुजे हा त हिन घर में जहिड़े वधाइण लाइ पंहिंजी भेण खे सॾे हा हाय 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 अधी छा आई आहे इहो सूर त खाई वियो थी छेड़े खां आई आहे घुमण आई आहे ॿियो छाजे लाइ आई आहे ॾींहं जो त 5 मिंट बि कंहिंखे कमरे में सुकून सां नथी वेहण ॾे जिते बि वञी वेहूं था उते अमीना ऐं मुनो पहुची थो वञे हिकिड़ो त चवे तीली लॻाई ॿियो तो चवे बंदूक लॻाई आख़िर माण्हू केतिरो बर्दाश्त करे दिलावर केतिरो बर्दाश्त करे पोइ भला उन्हनि जो कसरो मुंहुं कढंदी छा इहो तय करे छॾियो थी छा त हिन मोहबती माण्हू खे आराम करणु ॾींदमि ई न मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे पर मां हिते अमीना ऐं मुन्ने खे कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदमि अड़े हो सॼी उमिरि त हिते कोन रहण आया आहिनि कुझु ॾींहं आया आहिनि हलिया वेंदा ख़बरदार ख़बरदार जो अधी वॾी उमिरि सां का बदतमीज़ी कई थी साफ़ कढी छॾींदोसांइ हू वतन सभिनी खे बेइज़्तो कंदा ऐं असां हुननि खे कुझु बि न चऊं अधी ऐं मुनो बि मूं वांगुरु दिलि जा साफ़ आहिनि पोइ जेको हूंदो अथनि चई ॾींदा आहिनि दिलि जी पलीत सिर्फ़ु हिन घर में मां ई आहियां हाणे तोखे कंहिं चयो पंहिंजी इज़त पाण विञाई जे सुहिणीअ जी दाह थी ॾियां तॾहिं बि मां पंहिंजी बेइज़ती थी करायां ऐं जे ॿिए कंहिंजी दाह थी ॾियां तॾहिं बि अल्लाह अकबर टाइम ॾिठो थी सुबुह जा 4 था थियनि माण्हू हिन वक़्त ताईं वॾी निंड हणी चुका आहिनि ऐं मां हिन महिल ताईं जाॻंदो वेठो छो हिन मुड़ुस वीचारे मोहबती माण्हू जो सुकून बर्बाद कयो थी हाय हाय ॾींहं जो त सुख सां कोन थी विया ॾे राति जो बि अची मुंहिंजो सुकून बर्बाद कयो थी ओ ख़ुदा जी बंदी छो अची हिन मोहबती माण्हूअ जे कढ पई आहे सुकून बर्बाद करे छॾियो थी गदली पाण जल्दी तैयार थी त पाण शहर हलंदासीं मां वञी गाॾी थो कढायां शहर शहर छा जे लाइ हलणो ज़ीनत तोसां ॻाल्हि न कई आहे छा जॾहिं त मां बिल्कुलु ठीकु आहियां हा बाबर साईं जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थी त शहर परे कोन्हे अड़े का ॻाल्हि थी पोइ शहर हलण मां कहिड़ो फ़ाइदो तोखे ख़बर न आहे हिन उज़रे करे 4 महीना चढ़िया आहिनि इन करे डॉक्टर खे ॾेखारणु तमामु ज़रूरी आहे का बि तकलीफ़ थी त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि हिन वक़्तु मां बिल्कुलु ठीकु ऐं तंदुरुस्त आहियां हाणे तूं अजाए बहस खे छॾ जेको मूं तोखे चयो आहे सो ई कर मां वञा थो गाॾी कढाइण ऐं तूं तयारु थी वेह जेकॾहिं तयारु थी न वेठी हूंदी त पोइ हिन वार खे वठी छिकी हली गाॾीअ में उथी असां इन्हनि शैताननि खां बास न ईंदी घटि में घटि पंहिंजे नाचे मथे जो त लिहाज़ कर दादली मूं तुंहिंजे चङाइनि जो सोचियो आहे ऐं तूं अजायो पई उन्हनि जो ग़लति मक़सदु कढी मूंखे सभु ख़बर आहे जेका तूं मुंहिंजी सॼण आहे माई वॾी असां इज़त सां रहण था चाहियूं असांखे इज़त सां रहण ॾे अजायो असांजे पोयां खॾूं न खोट किथे ईअं न थिए त उन खॾ में तोखे पूरे न छॾियूं सालू ये अखियूं हेठि करे ॻाल्हाए अॼु जेकॾहिं तूं हिते आहीं न त मुंहिंजी बदौलत आहीं जेकॾहिं न मां तव्हांजी इहा हिकु ॻाल्हि बि मूंसां ख़ान खे ॿुधाई न त हितां धिका ॾेई कढंदुई ॿाहिरि इन्हीअ जे करे पंहिंजी औकात ऐं हैसियत में रही करे मूंसां ॻाल्हाईंदो कर अला सालो तुंहिंजा भाउ अॼु मायूं बि ॻाल्हायूं थियूं हिन वक़्तु ख़ामोश रहण में ई असांजी भलाई आहे पर मां हाणे छा कंदी मूंसां त तोखे वठणु अचे थो बाबा मां शहर वेंदसि जॾहिं ही राज़ खुलियो
पोइ मूसा खान असां ॿिन्ही खे ज़िंदा कोन छॾींदो। जेको थियो ॾिठो वेंदो। छा ॾिसंदासीं अम्मा? मूसा खान वापसि अची असां ॿिन्ही खे गोली हणी छॾींदो। हिन वक़्तु मूसा सां गॾु शहर वञण खां सवाइ ॿियो को बि चारो न आहे। अम्मा तूं परेशान न थी, मां उतां ते वञी को बहानो थो कयां। मन मूसा खान मुड़ी वञे।